अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीर ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। मां आहियां ख़दीजा फातिमा। नज़र विझूं था हिमल जी अपडेट ते। नाज़रीन, चोहड़ जमाली खां कुर्बान रिंद जी रिपोर्ट मूजिब शाहबंदर जी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल अब्दुलकादिर शाह सहूलतन जी तालीमी सिलसिलो जारी। बिना सहूलतन जी तालीमी सरगर्मियूं करणु इंतहाई मुश्किल आहे, जंहिंजे करे साइंस रियाज़ी समेत समूरनि मज़मूननि खे वणनि हेठां पढ़ाइण में मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। स्कूल जे मेहनती उस्ताद महबूब हुसैन शाह मुतालबो कंदे चयो त सिंध सरकार खे घुर्जे त ॿारड़ी वारनि इलाक़नि में तालीमी सिस्टम खे वधीक अहमियत ॾिनी वञे। स्कूलनि में सहूलतूं मुहैया करणु घुर्जनि, ख़ासि करे उस्तादनि जी खोट, फर्नीचर, पीअण जो पाणी, वॉशरूम, चार दीवारी, बिजली ऐं गैर निसाबी सरगर्मियुनि लाइ घुर्बल मटीरियल बिना देर जे मुहैया कयो वञे त जीअं हितां जा ॿारड़ा मुयारी तालीम हासिल करे सघनि।